पंज ॾहाकनि खां वधीक अरसे ताईं शाम ते हुकुमरानी कंदड़ अल असद ख़ानदान जे इक़्तिदार जो सिज लही वियो आहे। शाम में बाग़ियुनि पारां मुख़्तलिफ़ शहरनि ते कब्ज़ो करण बैदि 8 डिसंबर ते गादी वारे शहर दमिश्क ते बि कब्ज़ो करे वरितो, जॾहिं त बशार अल असद मुल्क मां फ़रार थी वियो आहे। 1970-71 में हाफ़िज़ अल असद बग़ावत जी अॻुवाणी कई ऐं मुल्क जो सदर बणियो। उन खां अॻु हाफ़िज़ अल असद शाम जे हुकूमत में बचाव वारो वज़ीर हो ऐं हुन तहरीक जी अॻुवाणी कंदे 16 नवंबर 1970 में फ़ौजी बग़ावत कई। हाफ़िज़ अल असद 1971 में बास पार्टीअ जे उम्मीदवार तौरु शाम जो सदर चूंडिजी वियो। संदसि मुक़ाबले में को बि उम्मीदवार न हो। 1973 में शाम ऐं मिस्र इसराइल ते ओचितो हमलो कयो, जीअं 1967 में 6 ॾींहं हलंदड़ जंग में इसराइल जे कब्ज़े हेठि ज़मीन ॿीहर हासिल करे सघिजे, पर उन जंग में ॿिन्ही मुल्कनि खे शिकस्त मिली ऐं गोलान जूं पहाड़ियूं इसराइल खे ॾियण ते मजबूर थिया। बासिल हाफ़िज़ अल असद जो वॾो पुटु ऐं मुमकिना जानशीन हो, जेको 1994 में रोड हादसे में फ़ौत थी वियो। 10 जून 2000 ईस्वीअ ते हाफ़िज़ अल असद लॻभॻि 30 वरह इक़्तिदार में रहण बैदि लाॾाणो करे वियो, जंहिं बैदि 34 वरहनि जी ॼमार में बशार अल असद इक़्तिदार जे मसननि ते वेठो। बशार अल असद शुरूआत में कुझु सुधारा मुतारफ़ कराया, जीअं मईशत तां हुकूमत जो कंट्रोल ख़तमु कयो वियो, जॾहिं त कुझु सियासी पाबंदियुनि खे बि नरम कयो वियो, पर उहे सुधारा थोरे अरसे ताईं रहिया। मुल्क में बदउनवानी, मुआशी अणबराबरी ऐं सियासी मुखालफ़नि खे दॿाइण जो सिलसिलो बरक़रार रहियो, जंहिं सबबि हालतूं वेतर ख़राब थियण लॻियूं। 2011 में शाम में घरू वेढ़ जी शुरूआत थी। एहतिजाज कंदड़नि सियासी आज़ादी ऐं बदउनवानीअ जे ख़ात्मे जी घुर कई। हुकूमत क्रैकडाउन शुरू कयो, जंहिं बैदि घरू वेढ़ शुरू थी वई। हिन घरू वेढ़ में 3,88,000 खां वधीक माण्हू अजल जो शिकार बणिया, जॾहिं त बशार अल असद जी हुकूमत ते ग़ौता जे शहरियुनि ते कीमियाई हथियार इस्तेमालु करण जो इल्ज़ाम बि मढ़ियो वियो ऐं आलमी सतह ते उन जी मज़म्मत कई वई। 2021 में बशार अल असद चोथों भेरो मुल्क जो सदर चूंडिजी वियो ऐं सरकारी नतीजनि मूजिबि खेसि 95% वोट मिलिया, जॾहिं त 2023 में शाम खे हिकु भेरो ॿीहर अरब लीग में शामिलु कयो वियो।